तुंहिंजे लाइ खाधे पीते जो बंदोबस्त थो कयां। हा भेण, हा। मंदिर में वञी रहंदुसि ऐं प्रसाद ते गुज़ारो कंदुसि। सीता चवंदा आहिनि त दुख सुखनि जी सूंह हींअर असांजो ॾुखियो वक़्तु हले थो। भॻवान भली कंदो। हा, बाबू नज़र नथो अचे। ख़बर न आहे, सुबुह समय अलाए काॾे निकिरी वियो। अचे ये सब्जी वठ, चाड़ तक ॾाठ कोसी करियूं, रोज़ रोज़ यो दाल बसर पई खारायूं। बाबा, तव्हां वटि सुबुह सां टेडी टको बि खीसे में खड़काइण लाइ न हुयो। ही सब्जी किथां आंदव? हैं? गुरमुख, मुंहिंजो नालो छा आहे? जग्गूमल जुगाड़ी। नंढे हूंदे आऊं गेरनि जे हेठां आना कढी वठंदोसि, सब्जी त का ॻाल्हि ई कान्हे। काका, तूं वारे जुगाड़नि ते घर जो दीवालो कढी छॾियो आहे। हाणे त एतिरा पैसा बि न आहिनि त ॾियारीअ ते को ॾीओ ॿारियूं या पंहिंजे माइटनि में मिठाई विराए सघूं। हैं? एता पंबुड़ छां के चओ न, सॼो ॾींहुं पासे में विहारियो वेठी आईंसि। हा, माठ करे बि बाबा, माठ करे बि। हरू भरू मुंहिंजी ज़बान न खोल राय। तुंहिंजी इन चंग मुड़साई असांजो जीअण हराम करे छॾियो आहे। अरे मुंहिंजे मथे ते न लॻ। हा, निभागी तुंहिंजी इहा ज़ाल आहे। जॾहिं खां न तुंहिंजी शादी हिन सां थी आहे, असांजी ॿेड़ी ॿुधी आहे। हा बाबा, सीता तव्हांखे चयो हो त सुञनि माण्हुनि खे व्याज ते पैसा ॾियो।
वाधी त वाधीअ जी माग मुड़ी बि मोटी न मिली उल्टो 2.5 लखनि जो कर्ज थी वियो। बाबा बाक़ी ही भितूं ऐं ही कपिड़ा बचा आहिनि, इन्हनि खे खाऊं। जे घर खां ॿाहिरि मुंहुं था कढूं त कर्ज़ी कन मां वठी 7 सुरियूं था ॿुधाइनि। विड़ो न, घरनि जो झगड़ो मटन जो पाणी बि सुकाए छॾींदो आहे। हिकु ॾींहुं त लक्ष्मी माता असांजे मथां महिरबानी थींदी। हेलो, केर? चंदू? हा हा, हिते अची थो। भली अची तुंहिंजो पंहिंजो घर आहे। हा हा, ॾियारी गॾिजी कंदासीं। अच 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 अच, मां तुंहिंजो इंतज़ार थो कयां। अच। चंदू चंदू छा चयो? चंदू हिते अचे पियो, पाण सां गॾु ॾियारी कंदो। पोइ त मज़ो अची वेंदो। मज़ो थींदो, मज़ो थींदो। हिकिड़ी सुञाई, ॿिया वरी महिमान, ऐं सेब वरी साहुराणी आ कहिजा। काका ह्या न किरई, मुंहिंजो भाउ ईंदो त कुझु न कुझु खणी ईंदो, ख़ाली हिते कोन ईंदो। लक्ष्मी माता हिन जगूमल जुगाड़ीअ खां पंहिंजी नाराज़गी ख़तमु कर। हाणे त सुञाईअ सफ़ा संधई साणा करे छॾिया। हिन साल तुंहिंजे ॾियारीअ ते असां ॾीओ बि कोन ॿारे सघंदासीं। जेॾां तो वञा कर्ज़ वठण, उते था माण्हू चवनि त हेॾो सारो घर अथई तॾहिं बि कर्ज़ पियो वठी। अॻे बि रुॻो असां खां कर्ज़ वठी पे गुज़ारो कयो अथई, उहो त मोटाए। माता हाणे तूं असांजी मदद कर, मूंखां नाराज़गी ख़तमु कर। माता माता इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे, अघाए। जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी। बाबा छो छॾे गई मूंखे? मूं तोखे सॾु कयो? न न, मूं तोखे किथे सॾु कयो? मां त लक्ष्मी माता जी पूॼा पियो करियां त असांजो जेको सुञाईअ जो दौरु आहे इहो ख़तमु करे हिकिड़ो त तुंहिंजे हिन खीर असांखे अज़ाब में खणी ॾींदो आहे। रोज़ानो 100 रुपए जो खीर ॾींदी। बसि अॼु खां पोइ तुंहिंजो इहो खीर बंदि आहे। बाबा मां त अञा नंढी नहीं आहियां न। तूं त राति ॼाई आई है न। आऊं आहियां थो तुंहिंजे शादीअ जे फिक्र में वञा ॾींहों ॾींहुं ॻरंदो झुरंदो, ऐं तूं ऐं त अञा फीटर वात में विझो खीर खे हींअर बि पी, हा न। अड़े तुंहिंजे हिननि लछण करे 4 रिश्ता गई मोटी विया आहिनि। बाबा भाॼाईअ जो भाउ थो अचे पाण वटि। अचे थो त अचण ॾीस, पर तूं न जो छो पई पुछी? उहो ईंदो न, मां हुनसां इश्क मिर्च खेॾंदसि। ए छोरी, हीअ तुंहिंजी रांदि जी उमिरि आहे। सुधर छोरी सुधर। बाबा कीअं सुधरा? पहिरियों तूं त सुधड़ी ॾेखार, पोइ मां बि सुधरदमि। ए छोरी, तूं त सफ़ा को ॼट जो खातो आहीं। तोखे